अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां तारा जड़। नाज़रीन, 16 दिसंबर जो ॾींहुं आहे ऐं अॼु खां 1 साल अॻु में पेशावर जे आर्मी पब्लिक स्कूल में जेको मासूम ॿारनि सां ज़ुल्म कयो वियो दहशतगर्दनि पारां, उनखे साल पूरो थिया। उन वाक़े खां पोइ, उन सान्हे खां पोइ वफ़ाक़ी हुकूमत चइनी सूबाई हुकूमतुनि जे मशवरे सां मुल्क जी सभिनी सियासी धुरियुनि खे एतमाद में वठी हिकिड़ो क़ौमी एक्शन प्लान ठाहियो हो। उन एक्शन प्लान ते हिन वक़्त ताईं केतिरो अमल थियो आहे, असां उन ते ॻाल्हाईंदासीं अॼोके हिन प्रोग्राम में। उन एक्शन प्लान जा टोटल 20 नुक़्ता हुआ ऐं उन्हनि 20 नुक़्तनि मां असां जेको जाइज़ो वरितो आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके शयूं थियूं आहिनि इन हवाले सां, त लॻे इहो पियो त हुकूमत उन जा जेके 5 नुक़्ता आहिनि ऐं उहे 5 नुक़्ता ख़ासि करे जिन जो सिधो संहूं पाकिस्तान जी फ़ौज सां तालुक़ु आहे, उन्हनि नुक़्तनि ते त मुकमिल तौर ते या जुज़वी तौर ते अमल थियो आहे। बाक़ी 15 नुक़्ता अहिड़ा आहिनि जेके सिविल हुकूमत खे जिन ते अमल करिणो हो, उन्हनि ते अञा ताईं असांखे को बि अमल थींदे नज़र नथो अचे। सभिनी खां पहिरीं जेका शइ आहे आर्मी जो ऑपरेशन दहशतगर्दी खे ख़तमु करण लाइ, उहो ऑपरेशन ज़रबे अज़ब हुजे या कराची में दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु कार्रवायूं हुजनि या बलूचिस्तान में जेके कार्रवायूं आहिनि, त उन्हनि सभिनी जे हवाले सां असांखे काफ़ी हद ताईं इत्मीनान जोॻो हेसि ताईं कमु थींदे नज़र आयो आहे। बाक़ी जेके रूट काज़िज़ हुआ हिन दहशतगर्दी जा, उन्हनि जे ख़ात्मे लाइ जेके मुख़्तलिफ़ क़दम खणणा हुआ, उनजो ज़िक्र असां हिन प्रोग्राम में कंदासीं। मूंखे जॉइन कयो आहे सीनियर तजदीद निगार ऐं कालम निगार बि आहे असांजो दोस्त जनाब सिकंदर उलियो साहब, ऐं उन सां गॾु मौजूदु आहिनि इस्लामाबाद जा सीनियर सहाफ़ी जनाब शाकिर सोलंकी साहब। तव्हां खे भलीकार चऊं था। सिकंदर, शुरू करियूं। पाण 20 नुकाती क़ौमी एक्शन प्लान हो, उनजो पहिरियों नुक़्तो हो त अदालतुनि पारां जेके सज़ाऊं ॿुधायूं वञनि थियूं उन्हनि ते अमल। त उन हवाले सां असां ॾिसूं था त अमल कंहिं हद ताईं थियो, पर अदालतुनि ई वरी स्टे आर्डर जारी कया मुख़्तलिफ़ जेके फायूं मिलियूं दहशतगर्दनि खे, या उन हवाले सां दहशतगर्दी जा जेके केस हुआ उहे फ़ौजी अदालतुनि मां वञणा हुआ, फ़ौजी अदालतुनि में विया बि सही, ऐं इवन फ़ौजी अदालतुनि मां बि जेके सज़ाऊं आयूं उन ते बि स्टे आर्डर थिया। पर इन हवाले इहे 2 नुक़्ता जेके अहम आहिनि, इन्हनि ते त अमल थियो, पर पाण ॿियूं शयूं जेके ॾिसूं, ख़ासि करे जेको हो नेक्टा खे फ़ाल करिणो हो, उन हवाले सां अञा ताईं हुकूमत पारां के बि अमली क़दम न आहिनि खंया आहे। एसिताईं जो क़ौमी एक्शन प्लान खां पहिरीं उन जी वेबसाइट हूंदी हुई, हाणे उहा वेबसाइट बि हिन वक़्तु बंदि थी पई आहे। इहो इदारो क़ाइमु थियणो हो। तव्हां छा था सम्झो त जेका हुकूमत आहे, घणो करे तनक़ीद इहा थींदी रही आहे त जेको फ़ौजी ऑपरेशन आहे उहो ख़ुदि फ़ौज जे प्रेशर ते हुकूमत शुरू कयो, बाक़ी ॿियूं जेके बि शयूं आहिनि इन नेशनल एक्शन प्लान सां लाॻापियल, उन ते हुकूमत अमल करण में का संजीदगी खे न पई ॾेखारे। त साहब, पहिरीं ॻाल्हि त जेको अॼोको 16 दिसंबर जो ॾींहुं आहे, गुज़िरियल साल त APSC जो सानियो थियो, पर 16 दिसंबर में पाकिस्तान जे तारीख़ में हिकिड़ो 16 दिसंबर 71 ते सकूत ढाका बि थियो। बिल्कुलु। त पाकिस्तान जे लाइ हीउ ॾींहुं या ओवरऑल जेको जेके माण्हू आहिनि असांजा, उन्हनि जे लाइ हिकिड़ो ख़ुशगवार ॾींहुं आहे। तमामु हिकिड़ियूं संगीन यादूं आहिनि, पोइ सकूत ढाका जूं हुजनि या APS जे साने जो पेशावर मां हुजनि। पर जेको तव्हां अॼु मौज़ू रखियो आहे त साल खां पोइ डाउन द रोड थियो छा, तव्हांखे यादि आहे त वॾी मैराथन मीटिंग्स थियूं, सिविल मिलिट्री लीडरशिप कठी वेठी, तमामु वॾी जोड़ तोड़ थी। उनखां पोइ हिकिड़ो नेशनल एक्शन प्लान ठाहियो वियो ऐं उनजो हिकिड़ो 18-20 पॉइंट एम्बिशियस हिकिड़ो प्लान हो, जंहिंजे अंदरि पाकिस्तानी आसमान जे हेठां सभु कुझु कवर कयो वियो त हिनखे हीअ बि रिफॉर्म कंदासीं, हीअ बि कंदासीं, स्टार्टिंग विद जुडिशल रिफॉर्म टू द फासिन जा मामला हुआ, उनखां अलावा लीगल प्रोसिक्यूशन में ख़ुदि नेक्टा जी तव्हां ॻाल्हि कई। पर थियो इहो जो साल खां पोइ जॾहिं असीं वेठा आहियूं अॼु उन सानीअ जी पहिरीं वरसी आहे, त का घणी प्रोग्रेस जीअं तव्हां पंहिंजे नोट में बि चयो न आहे, सवाइ मिलिट्री ऑपरेशन जे। ऐं ॿियूं अहिड़ियूं ॾिसो, मिलिट्री ऑपरेशन जेको आहे दुनिया सॼीअ में इहो उमूमन सम्झो वेंदो आहे त हिकिड़ो कंहिं मसइले जो आर्ज़ी हल हूंदो आहे, क्विक ऐं प्रॉम्प्ट एक्शन। उनखां पोइ तव्हां उनखे उनजी जड़ ताईं पहुचण था चाहियो त तव्हां उनखे रिफॉर्म कंदा ऐं पूरो हिकिड़ो जामे प्लान ॾींदा ऐं माण्हुनि जी ओनरशिप हुजणु घुरिजे। हिते बदकिस्मती आहे त आर्मी त बिल्कुलु हिकिड़ो स्ट्रेट प्लान सां हलंदी आहे, उनखे चवंदा ऑपरेशन कयो, उन्हनि कराची में बि कयो, कामयाबु ऑपरेशन हिन वक़्त ताईं या वज़ीरस्तान में बि कयूं, सॼे मुल्क में नेशनल एक्शन प्लान जो दाइरो वधायूं। पर जॾहिं नेशनल एक्शन प्लान ठहियो पियो, उन वक़्तु ई कुझु माण्हू हुआ जिन खे ख़दशा आहे, उन्हनि चयो त तव्हां सुभाणे इहे न थिए जो हीउ नेशनल एक्शन प्लान नो एक्शन प्लान थी वञे ऐं साॻे ई तव्हां एक्रोनिम में या साॻे ई उचार में तव्हां नैप खे तव्हां चओ त उहो साॻियो ई नो एक्शन प्लान हुजे।
पर ईअं न आहे त को नो एक्शन प्लान आहे, काफ़ी शयूं थियूं आहिनि, पर जेके बुनियादी शयूं जेके सिविलियन इदारनि आहे, मसलन तव्हां नेशनल काउंटर टेररिज़म अथॉरिटी नेक्टा जी ॻाल्हि कई, ही वाहिद इदारो आहे जीअं अमेरिकन होमलैंड सिक्योरिटी जे तर्ज़ ते आहे जंहिंजे अंदरि समूरियूं सिक्योरिटी एजेंसीज़, लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ ऐं इदारा हिकु जाइ ते हिकु पेज ते ईंदा ऐं उनखे सिविलियन लीडरशिप उनखे लीड कंदी। उनखां पोइ जेको बि प्लान ठहंदो नेशनल सिक्योरिटीअ जे हवाले सां उहो तय थींदो। हाणे इहो पाकिस्तान में हिकिड़ो तज़ाद आहे सिविल मिलिट्री जो जहिड़ो आहे, उन जहिड़े जे अंदरि हिकु त इंफॉर्मेशन शेयरिंग जो मसइलो आहे, जेको असां वटि वॾे वॾी मालूमात आहे उहो सिक्योरिटी एजेंसीज़ वटि, उहो मिलिट्री वटि आहे, सिविलियन वटि न आहे। ऐं इहो ख़ुदि वॾो सुवालु आहे त गॾु वेहनि कीअं, वेहण खां पोइ इंफॉर्मेशन शेयर कीअं कनि, फिलो साॻियो कीअं हूंदो ऐं हूंदो त उनखां बाद में इन जी सीक्रेसी उनखे मेंटेनेंस करण जो मामिलो कीअं हूंदो। हिकिड़ो त इहो बुनियादी सुवालु आहे जंहिंजे करे नेक्टा फाल नथी थिए ऐं सिविल मिलिट्री हिकिड़ी बराबरी जो रिलेशनशिप क़ाइमु नथो थी सघे। अदम तवाज़ुन इहो आहे त मिलिट्री त पंहिंजो मामिलो करे ॾेखारे थी। हाणे तव्हां ॾिसो सिंध जे अंदरि स्टैंड ऑफ आहे, हालांकि रेंजर्स जे मामले ते कराची ऑपरेशन जो ख़ुदि नेशनल एक्शन प्लान जो हिसो आहे, को बि जवाज़ न आहे। अरिड़हीं तरमीम तक यकीनन सूबे जो इख्तियार आहे, सूबो पास करे उनखां पोइ ॻाल्हि इहा थी चीफ मिनिस्टर जो प्रोगेटिव आहे त उन शयुनि खे मैनेज करे, पर रेंजर्स जो हिकिड़ो पंहिंजो दबदबो ऐं पंहिंजो अंदाज़ मिलिट्री जे कवर में आहे त सिंध हुकूमत जो पंहिंजो मज़बूत केस बि कमज़ोर थी वियो आहे। ज़ाहिर उन्हनि जी पुलिसिंग ठीकु न आहे, इंतिज़ामिया ठीकु न आहे, करप्शन जा इल्ज़ामात आहिनि, काफ़ी शयूं आहिनि। इन करे त हीउ जेको मिलिट्री वारो मामिलो आहे उहो बि तव्हां ॾिसो त APS खां पोइ काफ़ी शयूं पाकिस्तान जी सिविल लीडरशिप त सभु कुझु ॾेई छॾियो। तव्हां 21वीं तरमीम मिलिट्री कोर्ट्स बि ॾिनऊं, तरमीमूं बि ॾिनऊं, आर्मी खे स्विपिंग पावर्स आहिनि। हिन वक़्तु हिकिड़ी कंहिं दौर में हिकिड़ो मशहूरु इस्तिलाह हूंदो त पाकिस्तान पुलिस स्टेट आहे, हिन वक़्तु लिटरली असां हिकिड़ी मिलिट्री स्टेट ऐं गैरिज़न स्टेट वांगुरु मूव था कयूं। उनजे बावजूदि बि काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेसिताईं ॾिसो मिलिट्री बि जेसिताईं सिविल इदारनि जे अंदरि उन तानी पेटे तह ताईं न वेंदी, मिसाल टेरर नेटवर्क आहे। हाणे कराची में जीअं डॉक्टर आसिम जी टेरर फंडिंग तहत हुनखे ॿधो अथऊं ऐं टेरर नेटवर्क में काफ़ी तंज़ीमूं आउटला कयूं हुन ते बैन विधो अथऊं ऐं टेरर फंडिंग जूं पाइप लाइनूं जेके ॿाहिरां आयूं पियूं उहे बंदि कयूं अथऊं। मिसाल काफ़ी फाल थियूं आहिनि, बैंकूं फाल थियूं आहिनि, काफ़ी ॿिया इदारा थिया आहिनि ऐं काफ़ी पाइप लाइन्स कटियूं आहिनि। त हाणे इहो अगेन हिकिड़ो जॾहिं नेशनल एक्शन प्लान ठहियो त उन वक़्तु इहो मरबूत निज़ाम जे पुठियां मक़सदु बुनियादी इहो त ॿई धुरियूं गॾिजी वेहंदियूं, बराबरी जे बुनियाद ते हिक ॿिए खे सप्लीमेंट कंदियूं, सपोर्ट कंदियूं ऐं अल्टीमेटली मुल्क जो भलो थींदो। हाणे काफ़ी शयुनि जे अंदरि मतिलबु उन में बैलेंस न आहे, उन इम्बैलेंस जे करे जीअं तव्हां पॉइंट आउट कयो पंहिंजे नोट जे अंदरि त काफ़ी शयूं जेके कोई 18-20 पॉइंट्स मां तव्हां ॾिसो त 14-15 पॉइंट्स आहिनि जिन ते बिल्कुलु अमल ई न आहे। छो पाण प्रोग्राम में ॻाल्हायूं था। शाकिर जेके पाबंदी पियल तंज़ीमुनि जी हाणे सिकंदर साहिबु ॻाल्हि करे पियो त पाबंदी पियल तंज़ीमूं एक्शन प्लान में बि शामिल आहे त उहे कलदम तंज़ीमूं नयनि नालनि सां सरगर्म आहिनि ऐं उन्हनि खे रोकियो वेंदो। पर असां ॾिसूं था अॼु बि कलदम तंज़ीमूं मौजूदु आहिनि। उनखां पोइ टेरर फंडिंग जी जेका ॻाल्हि थी उहे बि उअं ई आहिनि। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ हिकिड़ी ख़ासि फोर्स ठाहिणी हुई, उहा अॼु ताईं असांखे किथे ग्राउंड ते नज़र नथी अचे। उनखां पोइ मज़हबी बुनियादनि ते जेको इस्तेसाल रोकण वारो नुक़्तो उन ते बि को अमल न पियो थिए। जेका ॻाल्हि सिकंदर की रेंजर्स ऑपरेशन कराची वारो उहो हाणे तकरारी बणिजी वियो आहे, हालांकि तमामु वॾियूं कामयाबियूं मिलियूं। हाणे सिंध हुकूमत जो मौक़िफ़ उन ते ज़ाहिर आहे अरिड़हीं आईनी तरमीम खे साम्हूं रखंदे उन्हनि हिकिड़ो मौक़िफ़ त रखियो आहे, पर उनखां पोइ जेका जहिड़ो शुरू थियो आहे वफ़ाक़ ऐं सिंध में किथे पिया तव्हां वेंदे ॾिसो सॼे सिचुएशन खे। ही ऑपरेशन जो जेको हिकिड़ो पोर्शन हो जेको हिन नेशनल एक्शन प्लान जो जेको असां चऊं पिया त कुझु कामयाबु थियो, हाणे जेका टसल थी आहे वफ़ाक़ ऐं सिंध जी उनखां पोइ त लॻे थो त हाणे इहे जेके ॿ टे शयूं आहिनि इहे बि मुतासिर थी वेंदियूं अॻियां हली। बिल्कुलु लता ईअं आहे, इहो ॾाढो इम्पॉर्टेंट सुवालु आहे। इहो ख़ुदि जेके पॉलिटिकल जमातूं आहिनि, सियासी क़यादत आहे, उन्हनि में बि इहो ऑब्ज़र्व कयो पियो वञे, डिस्कस कयो पियो वञे। नतीजो हिन महिल ताईं 1 साल जो छा निकितो आहे। फ़ौज जे हवाले सॼा मामला कया विया त बाबा फ़ौज दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे फ़ौजी कोर्टूं ॾिनियूं वयूं, दहशतगर्दनि खे फांसी जा आर्डर जेके फांसियूं रुकियूं पियूं उहे फ़ौज खे इख़्तियार ॾिनो वियो, आर्मी चीफ दस्तख़त करे पियो, फांसियूं अचनि पियूं। ऐं कराचीअ में इन बुनियाद ते ऑपरेशन शुरू कयो वियो। कराचीअ में हाणे मतिलबु रिज़र्वेशन पीपल्स पार्टी खे आहिनि कराची ऑपरेशन ते, उहे इन जे करे आहिनि त तय कयो वियो त सियासी जमातुनि जे ख़िलाफ़ु इन एक्शन प्लान खे इस्तेमालु न कयो वेंदो। इहो रिज़र्वेशन शो कया MQM बि, JUI बि, ख़ुदि पीपल्स पार्टीअ बि। जेका APC थी PM हाउस में, उन में ज़रदारी जे लाइ चयो वञे थो त ज़रदारी साहिबु पहिरियों माण्हू हुयो जंहिं इन जी हिमायत कई त फ़ौज खे इख़्तियार ॾियणु घुरिजे। दहशतगर्दी मुल्क जो हिकिड़ो वॾो मसइलो आहे ऐं फ़ौज खे इहे मैंडेट ॾियणु घुरिजे। त उन ते चौधरी निसार का चिट बि लिखी ज़रदारी साहिब जे हवाले कराई, उन में शुक्रियो अदा कयोसि त तव्हां माना ॾाढो ज़बरदस्त कमु कयो आहे।
और पीपल्स पार्टी इजाज़त ॾिनी फ़ौजी क़यादत उन्हनि खे यकीन ॾियारियो त बाबा सियासी क़यादत जे ख़िलाफ़ु इस्तेमालु न थींदो ऐं दहशतगर्दीअ जो हिकिड़ो जुमिलो मुहावरो यूज़ कयो वियो जेट ब्लैक टेरर जेके हूंदा उन्हनि जे ख़िलाफ़ु थींदो इस्तेमालु। हाणे डॉक्टर आसिम ते तव्हां करप्शन जा ॿिया इल्ज़ाम लॻाए सघो था जेके बि लॻाए सघो था पर माना दहशतगर्दी डायरेक्ट हू दहशतगर्द कोन्हे आसिम माना नथो चई सघिजे। हाणे इहे जॾहिं कार्रवायूं कंदव त पोइ रिज़र्वेशन शो थींदा ज़ाहिर आहे पीपल्स पार्टीअ जा। चवण जो मक़सदु इहो आहे त जेको एक्शन प्लान ते जीअं अमल थियणु घुरिबो हो उन खे उअं ई यूज़ कोन कयो वियो आहे। खोड़ सारा नुकात जेके तव्हां ॿुधायो था 14-15 उन्हनि ते अमल थियो ई कोन्हे उन्हनि ते माना अञा का पेशरफ़्ती न थी आहे पर जिन ते अमल थियो आहे नुकात ते उन्हनि खे बि माना सियासी माण्हू इहो रिज़र्वेशन शो कनि पिया त उहे बि मिसयूज़ थियनि पिया। उहे जीअं उन्हनि खे हक़ु अदा करणु घुरिजे हा उहो हुननि हक़ु अदा न कयो आहे। ऐं हाणे इहो सियासी जमातूं इहो डिस्कस कनि पियूं त बाबा 1 साल तव्हां फ़ौज जे हवाले सजा अख़्तियार कया त 1 साल जो नतीजो छा निकितो आहे। दहशतगर्दी ख़तमु कोन थी आहे अञा बि दहशतगर्द मौजूदु आहिनि। कराची ऑपरेशन जो नतीजो छा आहे। कराचीअ में 4 मैंडेट ॾिना विया रेंजर्स खे त हिकिड़ो त टारगेट किलिंग पहिरें नंबर ते दहशतगर्दी ॿिए नंबर ते टारगेट किलर्स 3 नंबर ते भत्ताखोर 4थे नंबर ते हुया अगवा बिराए तावान। सही ठीकु इहे 4 मैंडेट करप्शन वारो मैंडेट रेंजर्स जे इख़्तियार में ॾिनो ई कोन वियो हो ऐं रेंजर्स दहशतगर्दनि ऐं ॿियनि ते कार्रवाई त कई आहे जेका बि कामयाबी थी आहे उनखे बि साराहियो पियो वञे पर जेको ॿियो रुख अख़्तियार कयो आहे करप्शन वारो न टेरर फरहान सिंह हुई न। हाणे डॉक्टर आसिम ते इल्ज़ाम त इहो आहे त उन्हनि दहशतगर्दनि जो इलाज कयो पंहिंजे अस्पताल में उते पनाह ॾिनी पर उहे बि त वापसि पिया वरिता वञनि न उहे हले पियो न सिलसिलो उहो आसिम खे रिहाईअ जूं बि ॻाल्हियूं मार्केट मां आयूं त रिहा थींदो जहिड़ो पुलिस ऐं रेंजर्स विच में अची वियो आहे रेंजर जा इल्ज़ाम आहिनि पुलिस हुननि खे इल्ज़ाम पर सिर्फ़ु डॉक्टर आसिम ई त कोन्हे न भला। पंजाब में राना सनाउल्लाह ते आबिद शेर अली पीउ शेर अली इल्ज़ाम लॻायो त बाबा दहशतगर्दनि खे सपोर्ट कंदो आहे पंजाब में छो थो उन्हनि खे पकड़ियो वञे। ठीकु आहे राना सनाउल्लाह ते अॻ में बि इल्ज़ाम रहिया आहिनि त कलदम तंज़ीमुनि जो हामी रहियो आहे मेंबर उनखे इलेक्शन में इस्तेमालु कंदो रहियो आहे। हाणे नून लीग जे लाइ हूअं बि मशहूरु रहियो आहे त नून लीग मज़हबी इंतिहा पसंदनि जे क़रीब रही आहे। बीबीअ जे दौर में नवाज़ शरीफ़ ते इल्ज़ाम हुयो त उसामा बिन लादन खे पैसा उसामा बिन लादन ॾिना त बाबा बेनज़ीर जी हुकूमत ख़तमु कयो। हकीमुल्लाह महसूद मौत चौधरी निसार जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई ईअं पियो लॻे त चौधरी निसार माना ॼण को करीबी माण्हू फोत थी वियो हिकिड़ो ॾाढो ईअं गमगीन दुखदायक परेशानीअ में माना हुन फील थिए पियो त माना हुनखे तकलीफ़ थी आहे त ख़ुदि जेके दहशतगर्दनि जे ऐं इंतिहा पसंदनि जे क़रीब या हमदर्द रहिया आहिनि इलेक्शन कैंपेन उन्हनि खां पैसा फंडिंग हर शइ त उहे कीअं ख़ुशि हूंदा उहे कीअं अमल दरामद चाहींदा ही त मजबूरी आहे हुकूमत करणी आहे उन्हनि खे नून लीग खे इन जे करे एक्शन प्लान में ताउन कयो अथऊं पोइ दिल्ली तौर ते कोन्हनि तालिबान सां टाइम था ब्रेक जो नाज़रीन हलूं था ब्रेक ते असां सां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार सिकंदर ॿिया जेके नुक़्ता आहिनि उन मां जेकॾहिं तव्हां थोरी रोशनी विझो हिकिड़ो हुयो त कंहिं बि हथियारबंद ग्रुप खे बर्दाश्त न कयो वेंदो मुल्क में इंतिहा पसंद जेको मवाद आहे ऐं जेके तकरीरूं थियनि थियूं उन्हनि जो ख़ात्मो आणिबो उन लाइ लाउड स्पीकर्स ते पाबंदी पंजाब में सिंध में कंहिं हद ताईं कुझु लॻी आहे। दहशतगर्दनि ऐं संदन तंज़ीमुनि जा जेके माली वसीला आहिनि उन्हनि जो जेको नेटवर्क आहे उनखे ख़तमु कयो वेंदो त उन हवाले सां थोड़ा घणा क़दम असांखे अख़बारी ऐलान त नज़र अचनि था पर अमली तौर ते तव्हां ॾिसो सवाइ कुझु वॾनि शहरनि जे बाक़ी असांजा नंढा शहर आहिनि ॻोठ आहिनि उनमें त साॻियूं शयूं हलनि पियूं। पाकिस्तान में एतिरो हथियार आहे ऐं एतिरे लेवल जो हथियार आहे ऐं हर लेवल ते ऑपरेट थो थिए जो मुंहिंजे ख़्याल नेशनल एक्शन प्लान या इन तरह जो नेशनल हिकिड़ो पूरो जो पूरो हिकिड़ो एम्बिशियस प्लान त आहे यकीनन पर इनखे मटीरियलाइज़ करणु बि घुरिजे। उन में तव्हां ॾिसो हथियारनि जी फरावानी सॼे मुल्क में को घणो को उनजो असरु हिन वक़्त ताईं नज़र न आहे। नंबर 2 जेका ॿी ॻाल्हि आहे हेट स्पीचिस वारी त मज़हबी बुनियाद ते तव्हां नफ़रत अंगेज़ तकरीरूं कयो था उहो तव्हां ॾिसो हालत इहा आहे जो पाकिस्तान में अञा ताईं ख़ुदि पारचनार में जेको वाक़ियो थियो आहे 2 ॾींहं अॻु APS खां ऐं ख़ुदि जेको अहमदीज़ जे ख़िलाफ़ु कादियाननि जे ख़िलाफ़ु जेका पंजाब में लहर आहे जेल में जिते फैक्ट्री साड़ी हुई आहे ख़ुदि 2 ॾींहं अॻु लाहौर बल्कि कल्ह जे अख़बारुनि में आहे त लाहौर जे
हिकिड़े वॾे प्लाज़ा में जेको कादियानियुनि जे ख़िलाफ़ हिकिड़ा बैनर ऐं पोस्टर्स लॻियल आहे उहो रिमूव कया दाख़िला जो मसइलो आहे। त तव्हां ॾिसंदो जेका ॿी जेका टीं ॻाल्हि जेका अहम हुई उहा हुई टेरर फंडिंग जे हवाले सां, त उहो अचे पई। ॾिसो हाणे ही हिकिड़ा वॾा मसइला आहिनि, हीउ एतिरो आसान कमु बि न आहे। सॼे पाकिस्तान खे डीवेपनाइज़ करणु या उनखे लीगल नेट में आणणु, इहो आणे सघिजे थो। मौज़ब माशरो आणनि था, दुनियाऊं आणनि थियूं, मुल्क आणनि था। नंबर ॿी ॻाल्हि इहा त हेट स्पीच, ॾिसो हेट स्पीच जो बुनियादु छा आहे? हेट स्पीच जो बुनियादु इहो त पाकिस्तान जे अंदरि मज़हबी सोच उहा रुॻो सैलेबस खां शुरू थी थिए, पर ओवरऑल नैरेटिव जे अंदरि आम ज़िंदगी कार वहिंवार जे अंदरि अची वई आहे। ऐं उहा कढण जे लाइ हिकिड़ो पूरो जो पूरो तव्हांखे नेशनल माइंड सेट घुरिजे जेको उनखे सॼे खे काउंटर करे। बिल्कुलु। अच्छा, जेका ॿी जेका ॻाल्हि आहे टेरर फंडिंग वारी, ॾिसो टेरर फंडिंग में गवर्नमेंट कुझु प्रोग्रेस कई विया ऐं पर टेरर फंडिंग जा तरीक़ा मुख़्तलिफ़ थी विया आहिनि। ही साइबर स्पेस जो दौर आहे, ज़ाहिरा अकाउंट्स जे ज़रिए थी सघे थी, रुॻो हाणे पैसो रुॻो बॉर्डर जे ज़रिए कोन थो अचे मुल्क मां, जेको बैरूनी मुल्क अंदरूनी मुल्क जेके शयूं आहिनि, मुल्क जे अंदरि बि कई ज़रिया आहिनि जेका पैसे जो फॉर्मेट चेंज थियो आहे की मिल्कियतुनि जो, त उन में ज़ाहिर आहे हिकिड़ो त कोशिशि त गवर्नमेंट जी थी आहे, पर सुवाल इहो आहे त इन्हनि मज़हबी जमातुनि खे टेरर फंडिंग कंदो केरु रहियो आहे? ख़ुदि हिन वक़्तु जंहिंमहिल असीं इस्लामाबाद में प्रोग्राम करे रहिया आहियूं, हितां 2 किलोमीटर अॻियां लाल मस्जिद वटि अॼु बि मुज़ाहिरीन जे मथां लाठीचार्ज थी आहे ऐं उहे मुंतशिर थिया आहिनि। पर हाणे तव्हां हैरान हूंदव त लाल मस्जिद जो ख़तीब जेको मौलाना साहिबु आहे, हिकिड़ो बदनाम ज़माना, उहो अचानक एक्टिव थियो आहे इस्लामाबाद में ऐं अचानक चए पियो त ISIS खे दावतूं पियो जे दौलत इस्लामी खे त अचो। ऐं तव्हांखे यादि आहे APS जो वाक़ियो थियो त हुन APS जे वाक़े में तालिबान जी हिमायत कई ऐं हिन वाक़े जे ख़िलाफ़ माना अहिड़ा माण्हू इस्लामाबाद जे हार्ट ऑफ इस्लामाबाद में दिलि ऐं कल्ब जे वेझो वेठा हुजनि, उहे ऑपरेट पिया कनि। त ख़ुदि इहो वॾो सुवाल आहे त हाणे शरीयत लागू करण लाइ सुप्रीम कोर्ट में यकीन सुप्रीम हाणे हुनखे अचानक यादि खून बहाव लाल मस्जिद जे शहीदनि जो जेको शरई प्रोविजन्स आहिनि पाकिस्तान जे आइन जे अंदरि उहे त इनबिल्ट आहिनि। मसलन हीउ जेको 62 वारो मामिलो आहे, छा शरई अंदाज़ आहे न त तव्हां साले अमीन ही थी सघो था, त अहिड़े तरीक़े सां उहो त ऑटोमेटिक आयो। हाणे हू थो चए त शरीयत नाफ़िज़ कयो। तव्हांखे यादि आहे जीअं मालकन डिवीजन में तहरीक निफ़ाज़ वारो मौलाना साहिबु आयो जेको सहरो हिन वक़्तु जेको TTP सूफ़ी मोहम्मद, त अहिड़े तरह सां ही मौलाना साहिबु पियो करे। रुॻो मौलाना साहिबु लाल मस्जिद वारो कोन्हे, पर पाकिस्तान जे अंदरि अॼु बि ॾिसो लाउड स्पीकर्स ते हेट स्पीचिस जो जेको अमल दख़ल आहे, जुमे प्रेयर्स खां वठी आम प्रेयर्स खां वठी इश्तिहार, बिलबोर्ड्स, बैनर्स, ओवरऑल जेतिरो मटीरियल साइबर स्पेस ते अचे पियो, सोशल मीडिया ते, अख़बारुनि जे अंदरि, त हीउ ॾिसो हीअ जेका रेडिकलाइज़ेशन आहे अता साहिबु ऐं जेका इस्लामाइज़ेशन आहे ऐं उन में जेका हीअ तंग दस्ती ऐं तंग नज़री अची वई आहे, हिन खे ख़तमु करण जे लाइ पूरी जनरेशन घुरिजे ऐं हिकिड़ो वॾो माइंड सेट नेशनल एक्शन प्लान। हीउ प्लान त आहे साल 2 जी कारकर्दगी कोन्हे जेके पाण एसेस पिया कयूं, पर इहो करण जे लाइ ख़ुदि रियासत खे तब्दील थियणो पवंदो। मसलन सलमान तासीर जे केस में तमामु वॾी पेशरफ़ थी आहे। कादरी साहिबु जेको अलहलान चए पियो त मूं मारियो आहे ऐं उनखे बल्कि मां हिकिड़ो तमामु वॾो गाज़ी आहियां ऐं हुनखे गाज़ी करे पेश कयो वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट में तव्हांखे यादि आहे केतिरो मुश्किल हो, हुनखां पोइ हाई कोर्ट ताईं मामिलो वियो, सुप्रीम कोर्ट ताईं वियो। अचानक सुप्रीम कोर्ट हाणे फ़ैसिलो न बाबा हार पिया पाराइनि। अॼु हुन कादरीअ लाइ मुकमल वाज़ियो हिकिड़ी फतवा आहे त हुनखे फांसी ॾिनी वञे। इहो हिकिड़ो मैसेज हूंदो। तव्हां ॾिसो रुॻो फांसियुनि तव्हां जेको बैन हो रुॻो ॿियनि हार्ड कोर क्रिमिनल्स सां हटियो त हिकिड़े मुल्क में सराही आई त घटि में घटि क्राइम एंड पनिशमेंट सज़ा ऐं जज़ा जो तसवर आहे। तव्हां को जुर्म कंदा त उहो मामिलो थी सघे थो। त मुंहिंजो ख़्यालु आहे जेको कादरी साहिबु वारो आहे, इहो ॾिसो माइंड सेट खे इहा शइ हिट करे सघे थी। इहो त हिकिड़ो तोहिन रिसाल जो एग्ज़ाम्पल ॾिनो या शरीयत खे निफ़ाज़ करण लाइ लाल मस्जिद जे ख़तीब जी मूं ॻाल्हि कई, पर ओवरऑल तव्हां ॾिसो त सॼे मुल्क जे अंदरि हाणे आबादी वधे पई, चैलेंजिस वधनि पिया, त हीअ रियासत जो वॾे में वॾो चैलेंज आहे त हीउ रुॻो हिकिड़े साल जे लाइ न डाउन द रोड, पर ईंदड़ सालनि में चाहिनि त 5-10 सालनि जे अंदरि हिन मामले खे बहितर तरह सां करे सघे थो। मां इन में ऐड कयां त हीअ जेके मज़हबी इंतिहा पसंद जमातूं आहिनि, इन्हनि जो बुनियादु जेकॾहिं ॾिसिजे त असांजे इदारनि जूं इहे बणायल आहिनि। सिपाही साहिबा जो नालो हुजे, अहले सुन्नत वल जमात हुजे, सिपाही मोहम्मद हुजे, तालिबान इवन हुजनि या जेके बि जिहादी तंज़ीमूं आहिनि, उहे सभु असांजे इदारनि जूं असांजी इस्टेब्लिशमेंट जी महिरबानी आहे। कुझु ज़ियाल हक़ जे दौर में, कुझु बाद में मुशर्रफ जे दौर में, कुझु कंहिंजे दौर में, कुझु कंहिंजे दौर में। ऐं इहे वरी जॾहिं कलदम थियनि थियूं त ॿियनि नालनि सां अचनि थियूं, त उहे बि इहो आउं नथो सम्झां त को इदारनि जे इजाज़त खां सवाइ ईंदियूं हूंदियूं। मौलाना अब्दुल अज़ीज़ इन जो त को पतो ई नथो पए। उहो सिपाही साहिबा जो बि आहे, उहो तालिबान बि आहे, उहो हरकतुल जिहादुल इस्लामी बि आहे, उहो दाइश बि आहे, अलाए छा आहे। वेड़ वारी दहशतगर्दी वारी जेका बि तंज़ीम आहे उन जो हू लीडर आहे ऐं पर हिकिड़ी ॿी शइ नोट करणी आहे त मौलाना अब्दुल अज़ीज़ जॾहिं
एक्टिव हुयो गाज़ी अब्दुल रशीद जे दौर में, त एक्टिव हुया, ऑपरेशन थियो, मौलाना खे ॿधी सिमली डैम बंदि कयूं त मौलाना ख़ामोश थियो वेठो रहियो। मौलाना खे G6 में अची रखियऊं हिकिड़ी जॻह ते G6 में, वरी G7 में अची हाणे मदरसो खोलियो त मौलाना ते कुझु अर्सो पाबंदी रही त बाबा तूं हर हफ़्ते या हर महीने थाणे में अची हाज़िरी लॻाईंदो कर, उनखे छा चवंदा आहिनि त बाबा तूं शेड्यूल 6 में जेको रखंदा हा शेड्यूल 6 में शामिल कयो त बाबा हर हफ़्ते या हर महीने अची थाणे ते ॿुधाईंदो कर त मां वेठो आहियां ऐं मां का एक्टिविटी नथो कयां, मां पुरअमन तरीक़े सां वेठो आहियां। ऐं इहो सरकार कयो त वेठो रहियो। हाणे जेकॾहिं एक्टिव थियो आहे त छा थो लॻे कंहिंजे चवण ते सवाल इहो न हर जुमे ते तव्हां ॾिसो था हर जुमे ते छा थो थिए। अता ॾिसो ये शाकिर हिकिड़ी तमामु ज़बरदस्त ॾिसो, अगरि हू मूवमेंट करे थो त कंहिंजे चवण ते, हिन जे पुठियां केरु आहे? ऐं दाइश खे ISIS खे या दौलत इस्लामी खे अचानक कॉल करणु, इस्लामाइज़ेशन ऐं मुल्क में शरीयत जे निफ़ाज़ जे लाइ वरी तहरीक जो ऐलान करणु, त मुंहिंजो ख़्याल आहे त हीउ वॾो चैलेंज आहे। उनजे बावजूद इहे सभु पैदावार भले एस्टेब्लिशमेंट इदारनि जूं आहिनि, पर उनजे बावजूद जेको नेशनल एक्शन प्लान आहे ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ जेके फ़ौज कारवायूं कयूं आहिनि, उन में तब्दीली इहा जेका सिकंदर साहिबु ॻाल्हि कई त हू जेको मुमताज़ ईंदो कादरी, उनखे कोर्टनि में गुल पाराया वेंदा। ऐं मूंखे यादि आहे त लाहौर में पंहिंजो हीउ जेको गवर्नर सलमान तासीर जे हक़ में कंहिं दोस्तनि को सहाफ़िन को सिविल सोसाइटी तशद्दुद थियो, पर हाणे इहा अहिड़ी सूरत हाल न आहे। हाणे हुनखे जेकॾहिं फांसीअ जो बि अचे थी त बि माना ॿाहिरि माण्हू निकिरण लाइ को तयारु न हूंदो, बहितरी आई आहे। ॾिसो तव्हां पार्लियामेंट मुसलसल कवर करियो था, हीअ सभु शयूं आहिनि जेके तमामु घणियूं शयूं जेके पार्लियामेंट मां उन्हनि खे पास बि थियणो आहे, कानून साज़ी बि थियणी आहे। पार्लियामेंट जो किरदारु तव्हांखे केतिरो नज़र अचे, ख़ासि करे हाणे जेका जामा अफ़सा जी ॻाल्हि कई त लाल मस्जिद ऑपरेशन में जामा अफ़सा ढाहे पट कयो वियो। हाणे वरी मौलाना साहिबु वियो आहे सुप्रीम कोर्ट त हुन साॻी जाइ ते असांखे नओं मदरसो ठाराए ॾियो, पर उन मुतबादिल हुन G7 में एॾो वॾो जामा अफ़सा ठाहे छॾियो, तमामु वॾी सरकारी ज़मीन ते कब्ज़ो करे। त हिन में नेशनल एक्शन प्लान में आहे त मदरसनि जी रजिस्ट्रेशन ऐं रेगुलेशन यकीनी बणाई वेंदी। वफ़ाक़ी राजधानी आहे, हिते एॾो वॾो सानियो थी चुको आहे, ऐं वरी हिकिड़ो ॿियो मदरसो थी वियो। हीअ जेका रेगुलेशन थियणी हुई, रजिस्ट्रेशन थियणी हुई, उहा तव्हांखे नज़र अचे थी किथे थिए पई। कॾहिं वज़ारत दाख़िला थी करे, कॾहिं वज़ारत मज़हबी उमूर थी करे, कॾहिं वज़ारत तइलीम थी करे, इहो तइ कोन थियो आहे त कंदो केरु? हा बिल्कुलु इहो सुवालु आहे ऐं पार्लियामेंट जे हवाले सां बि सुवालु इम्पॉर्टेंट आहे। गुज़िरियल ॾींहुं 2 ॾींहं पहिरियों क़ौमी असेंबली में वज़ीर दाख़िला चौधरी निसार जेका हिकिड़ी वक़फ़े सुवाल में हिकिड़ी फ़हिरिस्त पेश कई, लिस्ट पेश कई त कहिड़ा कहिड़ा मदरसा आहिनि पूरे मुल्क में जिन खे ॿाहिरियों फंडिंग थींदी रही आहे। उन में मूं ॾिठो त सिंध जो हिकिड़ो मदरसो हो ऐं घणे में घणा मदरसा पंजाब जा हुया। फंडिंग ॿियो सिकंदर साहिब जो हाणे तरीक़ो ॿियो फंडिंग जो नओं तरीक़ो जदीद दौर मुताबिक़ थियो आहे, पर अॻ में जेको फंडिंग शुरू थी उहा शुरू में ज़ियाल हक़ जी महिरबानी सां शुरू थी। कंहिंखे लीबिया पियो ॾिए त कंहिंखे ईरान पियो ॾिए त कंहिंखे सऊदी पियो ॾिए, ठीकु, पर घणे में घणा पंजाब जा मदरसा आहिनि। हिकिड़ो त फंडिंग जो अञा ताईं रोकण जे हवाले सां के इक़दाम अञा ताईं ठोस को अनाउंस कोन कया विया आहिनि त असां रोकिया आहिनि, फंडिंग रोकिया आहिनि। ॿियो पार्लियामेंट जे हवाले सां जेको सुवाल तव्हां चओ था त केतिरो रोल आहे, अॼु पार्लियामेंट में जेके तकरीरूं थियूं आहिनि, APS वाक़े ते जेको बहस थियो आहे उन में खोड़ सारा पार्लियामेंटेरियन चयो आहे त पार्लियामेंट पंहिंजो किरदारु अदा न कयो आहे, पर पार्लियामेंट कीअं करे सघंदी किरदारु अदा? मूंखे इहो ॿुधायो, पार्लियामेंट वटि आहे छा? वज़ीर आज़म तव्हांजो बेअख्तियार तव्हांजी पार्लियामेंट किरदारु अदा कयो, हिकिड़ी तरमीम पास करे ॾिनी ऐं पार्लियामेंट पंहिंजा अख़्तियार जेके आईने कानून में अख़्तियार न पिया उहे बि ॾिनऊं। पार्लियामेंट पर उहे जिनखे ॾिना उहे त अमल थिए पियो। इहो पार्लियामेंट जो न आहे, इहो पार्लियामेंट जो न आहे, ॿुधो न, इहो पार्लियामेंट जो न आहे, इहो हुकूमत वक़्त जो ॻाल्हि आहे। इहा फेडरल गवर्नमेंट जी ॻाल्हि आहे, या मियां साहिब ऐं नवाज़ शरीफ़ जी ॻाल्हि आहे। जीअं तव्हां पाण पॉइंट आउट कयो शाकिर साहिब, ही हिकिड़ा पुराणा नेक्सस में रहिया आहिनि नवाज़ शरीफ़। पार्लियामेंट में वाजदार जो किरदारु अदा करिणो आहे न, पार्लियामेंट न हिन ते नज़र रखंदी, पुछाणो न कंदी, हुकूमत न पई करे। पार्लियामेंट में जेके ॿियूं दुरियूं वेठियूं आहिनि उन्हनि छा कयो आहे? ॾिसो मां को पार्लियामेंट खे डिफेंड नथो कयां, पर पार्लियामेंट हिकिड़ो तरमीम ॾिनी, अच्छा उनखां पोइ उनजो वाच डॉग तौरु पार्लियामेंट छा करे? मिसाल पार्लियामेंट खे जॾहिं गवर्नमेंट सीरियस नथी वठे, सेनेट में रोई रेडियूं कनि था
त वफ़ाक़ी वज़ीर कोन था अचनि, प्राइम मिनिस्टर कोन थो अचे, ख़ुदि प्राइम मिनिस्टर नेशनल असेंबली में हार्डली करे अचे थो, ऐं कई अहिड़ा फ़ैसिला आहिनि जेके प्राइम मिनिस्टर जी कैबिनेट में नथी करे। हुनजी हिकिड़ी किचन कैबिनेट आहे, हुनजी ज़ाती हिकिड़ो कोर्ट यार्ड आहे, जे माण्हू हुजनि था, त हीउ नवाज़ शरीफ़ इहो त वरी गवर्नेंस स्टाइल जो मामलो आहे त मियां साहिब जेतिरा गवर्नेंस करे हाणे साईं ख़ुर्शीद शाह सदारती ख़िताब ते बहस करण खां इनकार कयो, चई वज़ीर आज़म न हूंदो त असां न कंदासीं। सही कयो हुन, बिल्कुलु। ॾिसो न, जेसि ताईं अपोज़िशन लीडर कीअं थो ॻाल्हाए सघे, जेसि हाउस जो लीडर मौजूदु न आहे प्राइम मिनिस्टर। ॻाल्हि इहा आहे त ख़ुर्शीद शाह त इनकार कयो, पर हीअ जेको पार्लियामेंट जी ॻाल्हि हले पई उन में जेको एक्शन प्लान आहे उहो अञा ताईं जेकॾहिं ॾिसजे न त अञा ताईं सियासी जमातुनि में अंदरूनी तौर ते अञा ताईं मुतनाज़ा तकरारी बणियल आहे। JUI इशू उथारियो त बाबा मज़हबी दहशतगर्दीअ जो लफ़्ज़ कटियो, दहशतगर्दी कंहिं बि क़िस्म जी हुजे, JUI जे प्राइवेट मेंबरनि आंदो उहो मंज़ूर मुश्किल थिए, प्राइवेट वारो सरकार जेसि ताईं नथी कराए मंज़ूर। हिकिड़ो त JUI जा अञा ताईं रिज़र्वेशन उन ते आहिनि, उन जे लाइ हुननि खे चयो त असां हिकिड़ी नई तरमीम आणींदासीं त पोइ उन में इहो ख़तमु कंदासीं मज़हबी दहशतगर्दी वारो ज़िलो। ऐं ॿियो इहो पीपल्स पार्टी ख़ुदि ख़ुशि कोन्हे, पीपल्स पार्टी भले हुनखे तकरारी नथी बणाइणु चाहे दहशतगर्दीअ जे ख़ात्मे जे करे, उहो अञा ताईं कुर्बानी ॾिए पई। ख़ुर्शीद शाह सां कल्ह जेका असांजी सिकंदर साहिब ऐं असांजी मुलाक़ात थी उन में हुन चयो त लियारी असांजो पीपल्स पार्टीअ जो गढ़ हो, बिल्कुलु लियारीअ में ऑपरेशन थिए पियो, असां कुझु न ॻाल्हायो ऐं लियारी असां हथनि मां कढी विञाए छॾियो, असांजे हथनि मां हलियो वियो, पर असां मुल्क ख़ातिर लियारीअ खे बि क़ुर्बान कयोसीं, पर असां ख़ामोश रहियासीं। माना एॾी वॾी क़ुर्बानी ॾियण जे बावजूदि दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ, मुल्क लाइ, क़ौमी मफ़ाद लाइ पीपल्स पार्टी क़ुर्बानी ॾिनी आहे, पर पोइ बि ख़ामोश आहे। पर दिल्ली तौर ते पीपल्स पार्टी बि तकलीफ़ में आहे। चलो टाइम हिकिड़े ॿिए ब्रेक जो थियो आहे, ब्रेक खां मोटूं वरी कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन हलूं था ब्रेक ते, ऐं ब्रेक खां मोटी जेके कुझु ॿियूं शिकूं आहिनि हिन नेशनल एक्शन प्लान जूं उनजो ज़िक्र कंदासीं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। सिकंदर, हिन में ॿियूं शयूं बि जाम आहिनि, पर हिकिड़ो त जेको निसाब आहे असांजो, उन निसाब खे बहितर करण जी ज़रूरत ते ज़ोर भरियो वियो ऐं चयो वियो त उन में अहिड़ियूं शयूं जेके इंतिहा पसंदी खे ऐं बुनियाद परस्ती खे वधाइनि थियूं उहे शयूं ख़तमु कयूं वञनि। इन में मदरसनि जी रजिस्ट्रेशन जो मक़सदु बि इहो आहे त उते हुकूमत जी निगरानी हेठि उते एजुकेशन थिए। ऐं ॿियो त क्रिमिनल जस्टिस सिस्टम जेको असांजो आहे, जंहिंजो फ़ाइदो घणो करे दहशतगर्द वठनि था, उनखे उनजी नए सिर जोड़ जक करणु, त उहे शयूं त असांखे नज़र नथियूं अचनि जेकॾहिं असां ॾिसूं था ऑन ग्राउंड। अता साहिब जेका तव्हां पोइ ॻाल्हि कई न, क्रिमिनल प्रोसीजर ऐं प्रोसिक्यूशन जेसि ताईं उहा बहितर न थींदी, ॾिसो केस हलंदा ई न त सज़ाऊं कीअं ईंदियूं, सज़ाऊं ईंदियूं, जज़ा ऐं सज़ा जो तसवर किथां ईंदो। हे जेको फांसियूं रुकियूं पियूं ऐं बाद में शुरू थियूं नेशनल एक्शन प्लान जे पहिरें अमल खां पोइ, उन में मुल्क में काफ़ी बहितरी थी आहे, पर अॼु बि तव्हां ॾिसो डॉक्टर आसम वारे केस जो छा प्रॉब्लम आहे, रेंजर्स 90 ॾींहंनि में पंहिंजे हिरासत में रखियो ऐं खणी विया वापसि, पुलिस जो असां वटि त सबूत ई कोन्हे को, वरी नेब चयो असां वटि सबूत असां वटि मौजूदु आहे। क्रिमिनल प्रोसिक्यूशन जेसिताईं ठीकु न थींदी, पोइ उहा आम क्रिमिनल मामलनि जी हुजे या टेरर जे मामलनि जी हुजे या मुल्क जे दहशत जे ख़िलाफ़ु हुजे या का अहिड़ी का हुजे गदारी सां मुर्तकब जीअं बलोचान ऐं फाटा में शयूं अचनि पियूं, तेसि ताईं पॉसिबल न आहे। इहो त प्योर असांजे गवर्नेंस जो मामिलो आहे, सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत जो मामिलो आहे। ॿिन्ही जाइनि ते लॉ मिनिस्ट्रीज़ आहिनि, उहे छा पियूं कनि, उन्हनि त पंहिंजो सभु कमु जहिड़ो करे आउटसोर्स करे छॾियो आहे, त जेको कमु आहे जुडिशरी वञी करे, जुडिशरी खां अॻु में बुनियादी लॉ डिपार्टमेंट जो कमु आहे त उन शइ फरी रिफॉर्म करे। जेका ॻाल्हि तव्हां ॿी कई पंहिंजो करिकुलम वारी, ॾिसो करिकुलम त मूं सवेर अर्ज़ु कयो, इहो सॼो माइंड सेट जो मामिलो आहे। जेसिताईं माइंड सेट क्लियर न थींदो, तव्हां पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे नसलनि खे, ईंदड़ नसलनि खे बुनियादी तालीम ऐं इस्लाम जा बुनियादी खदोखाल ऐं ज़िंदगी गुज़ारण जा बुनियादी सबक़ न पढ़ाईंदा ऐं लाइफ स्टाइल खे बैलेंस न रखंदा, त उन लाइ ख़ुदि हिकिड़ी जनरेशन दरकार आहे। ऐं जे मुंहिंजो ख़्याल आहे त उहो रिफॉर्म में उहो ज़्यादा ज़रूरत मदरसनि जे अंदरि ई आहे। जेका फाटा रिफॉर्म जी ॻाल्हि बि अचे थी, ॾिसो कुझु मामलनि में प्रोग्रेस थी आहे, कुझु में इन करे न थी आहे जो सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट जे ज़ेर असर इदारनि, मसलन फाटा जे अंदरि तव्हां को बि रिफॉर्म नथा आणे सघो जेसिताईं पाकिस्तान जी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट उतां सां ऑन बोर्ड न आहे। उते वर्चुअली हुनजे कंट्रोल में आहे। तव्हां असां ख़ुदि फाटा विया पिया आहियूं, बॉर्डर खे ॾिठो आहे, तोरखम ताईं विया आहियूं,
त उन मां तव्हां अंदाज़ो करे सघो था त ॾिसो कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके पाकिस्तानी गवर्नेंस सां रिलेटेड आहिनि। मिसाल अगरि फाटा खे तव्हां मेन स्ट्रीम कंदा, हिकिड़ी डिबेट शुरू थी वई आहे त फाटा खे केपी जो हिसो कयो या अलॻि सूबो करार ॾियो, फेडरेशन जे तहत तव्हां अलॻि सूबो करार ॾेई नथा सघो उन्हनि खे, त बहितर आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में शामिलु कयो। उनखां पोइ रिफॉर्म जे पोइ जेके लॉज़ बुनियादी लॉज़ आहिनि उहे अप्लाई थींदा, उनखां पोइ तव्हां उनखे मेन स्ट्रीम कंदा। मेन स्ट्रीम करण खां पोइ फाटा बुनियादी नर्सरी आहे, बुनियादी नर्सरी खां वधीक बुनियादी हाइड आउट आहे इन्हनि माण्हुनि जो, या त उहे अक्रॉस द बॉर्डर अफ़गानिस्तान हलिया था वञनि, जी TTP हाणे ॾी वई आहे। त अहिड़े तरह सां ही सभु शयूं जेके आहिनि तव्हां ॾिसो त वेल निटेड आहिनि, इन बिल्ट हिकु शइ ॿी सां जुड़ियल आहे। मसलन अगरि हिकिड़े मुल्क जी हिकिड़ी ॻाल्हि सिलेबस खां शुरू थींदी त टेरर फंडिंग खां थींदी, रिफॉर्म खां थींदी, फाटा ताईं वेंदी, फाटा खां घुमंदे फिरंदे वापसि ईंदी, त ॾिसो टेरर नेट खे कट करण जो मतिलबु रुॻो इंतिज़ामी तौर ते या फ़ौजी ऑपरेशन सां या मिलिट्री ऑपरेशन सां या कंहिं एक्शन सां पॉसिबल न आहे। उनखे जेसिताईं तव्हां नज़रियाती अमली तौर ते ऐं फाइनेंशियली ॿिया सॼा उनजा जेके लाइन्स आहिनि कट न कंदा तेसिताईं पॉसिबिलिटी न आहे। मुंहिंजो ख़्याल उनमें कुझु प्रोग्रेस थी बि ज़रूरु आहे, कुझु मामला रहनि था, सभु शयूं जेके सिविलियन हुकूमत खे करणु घुरिजनि। उहा बदकिस्मती आहे, असांजी जेका फेडरल गवर्नमेंट आहे उनजी तरजीहात बि आहिनि, ही बुनियादी तरजीहात आहिनि। वरी शाकिर हाणे हिन में नेशनल एक्शन प्लान में 3-4 शयूं जिन जो ज़िक्र आहे। हिकिड़ो इहो त इहो जेके दहशतगर्द फाटा में वेठा आहिनि उनजे ख़िलाफ़ ऑपरेशन ज़रबे अज़ब हले पियो। कराची ऑपरेशन बाबति हिकिड़ो नुक़्तो आहे, उहो बि ऑपरेशन हले पियो ऐं नतीजा बि सुठा आया आहिनि। बलोचिस्तान में मफ़ाहिमत जो ज़िक्र आहे उहो बि थियो आहे। इन में ई ज़िक्र आहे त पंजाब मां अस्करियत पसंदी जो ख़ात्मो थींदो, तव्हांखे नज़र अचे थो त पंजाब में कुझु थियो आहे? बिल्कुलु, पंजाब में कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई, हिकु अधु कार्रवाई कई ऐं हिकिड़ो मलिक इसाक वारो जेको थियो, ऐं इन क़िस्म जूं 2-4 कार्रवायूं कयूं आहिनि, टारगेटेड जो जेके कार्रवायूं आहिनि उहे थियूं आहिनि पंजाब में। पर पंजाब में जंहिं तरीक़े सां जेको ॿुधो वियो आहे या चयो वियो आहे त पंजाब में नर्सरियूं आहिनि, नर्सरीज़ आहिनि तालिबान जूं, त हाणे उन पैमाने ते। ऐं ॿियो चौधरी निसार जेकॾहिं फिगर पेश करे थो त घणे में घणा मदरसा आहिनि बैरूनी फंडिंग वारा, गैर मुल्की फंडिंग वारा पंजाब में, त भई उन्हनि ते छा कहिड़ी कार्रवाई कई वई आहे? बिल्कुलु कार्रवाई उन ते न थी आहे। ऐं दहशतगर्दीअ जे नर्सरी जेका ख़तमु करण जे लाइ उन ते कार्रवाई कोन थी आहे। जेकॾहिं नालो अचे थो हुकूमती मिनिस्टर जो कंहिंजो त पंजाब में त बाबा राना सनाउल्ला आहे, उन जा ई माण्हू था इल्ज़ाम लॻाइनि त राना सनाउल्ला दहशतगर्दनि जो सपोर्टर रहियो आहे, उन जे ख़िलाफ़ का कार्रवाई ख़ुदि दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी का प्रॉपर कार्रवाई पंजाब में नज़र न आई आहे। ॿियो हिकिड़ो नुक़्तो इन में इहो बि आहे जेको कम्यूनिकेशन सिस्टम दहशतगर्दनि जो टोड़बो ऐं जेको मीडिया दहशतगर्दनि खे हीरो करे पेश करे पई, इन ते त बिल्कुलु थियो आहे। कम्यूनिकेशन सिस्टम ॾिसो तव्हां, क़बाइली इलाइक़नि में तालिबान पंहिंजा रेडियो स्टेशन हलाईंदा हुआ, FM रेडियो हलाईंदा हुआ, उहे अॼुकल्ह कोन पिया, तमामु घटि। बहरहाल इका दुका कोई हूंदो त हूंदो, पर कोन हिन महिल कोन पियो हले, छाकाणि त उते ऑपरेशन ज़रबे अज़ब बि हले पियो, वॾे पैमाने ते ऑपरेशन हले पियो, वॾो कामयाबु थियो आहे। 3-3.5 दहशतगर्द मारिया आहिनि। त उन में कम्यूनिकेशन सिस्टम हुननि जो इहो ख़तमु कयो वियो आहे, इन ते अमल थियो आहे, छो त इहो रिलेट करे पियो फ़ौजी अस्करी क़यादत सां। बिल्कुलु। ऐं ॿियो जेको पंहिंजो मीडिया ते जेको हुयो त बाबा तशहीर दहशतगर्दनि जी हीरो करे, हा सोशल मीडिया ते बि घणे भाङे ताईं पाबंदी, उन में बि घणे भाङे ताईं कामयाबी थी आहे। पंजाब में कार्रवाई जी ज़रूरत आहे जेका अञा ताईं अमल दरामद उन ते नज़र न पियो अचे। सही, इहा ॻाल्हि जेकॾहिं वरी करियूं त जॾहिं रेंजर जूं सिंध में कार्रवायूं हुयूं, इमरान ख़ान हिकिड़ो मुतालबो कयो, तव्हांखे यादि हूंदो, न चयो त इन क़िस्म जो ई ऑपरेशन पंजाब में बि थियणु खपे, ख़ैबर पख्तूनख्वा में बि थियणु खपे, उते इहे फोर्सिस अचनि। कनि त उन वक़्तु चौधरी निसार जो इहो बयानु आयो त बाबा इहो कंहिं बि ग़ैर आइनी अमल थींदो जेकॾहिं इन क़िस्म जो ऑपरेशन पंजाब ऐं KP में थिए थो, या इन्हनि फोर्सिस खे इहे इख़्तियार ॾिना था वञनि। उहे माना सिंध में जेकॾहिं इहे फोर्सिस इहे कार्रवायूं कनि त जाइज़ आहिनि। पंजाब ऐं KP में जेकॾहिं उन्हनि फोर्सिस खे ख़ुदि KP जी सरबराह जेका हुकूमत आहे उनजो सरबराह आहे उन पार्टी जो इमरान ख़ान, उहो मुतालबो थो करे त गैर आइनी थी वञे। ॾिसो त इहे त ख़ुर्शीद शाह साहिबु क़ौमी असेंबली में चयो आहे त असां अञा मुतालबो न आहे कयो त पंजाब खे रेंजर्स जे हवाले कयूं। कल्ह असांजी शाकिर जी मीटिंग ज़िक्र कयो त कल्ह असांजी शाह साहिब सां मीटिंग थी तफ़सीली, उन में बि उन चयो त ॻाल्हि इहा आहे त पंजाब में त बुनियादी नर्सरी उते आहे, उनजी परवरिश उते थिए थी। नेटवर्क जेको जितां भॻा आहिनि फॉर एग्ज़ाम्पल माण्हू हर जाइ तां, त पंजाब जे शहरी इलाइक़नि में पनाह वरिती अथऊं, हाइबरनेशन में लिकी विया आहिनि, हाइड आउट्स ठाहिया आहिनि नए तरह जा। असां त मुतालबो न कयो आहे ऐं अल्टीमेटली वञिणो पवंदो। ॾिसो इहो ई त वॾे में वॾो तज़ाद आहे त तव्हां सिंध खे रेंजर्स जे नाले में धमकायो,
केपी खे ऑपरेशन जे नाले में धमकायो, बलोचिस्तान सॼे खे बलोच शिदत पसंदी ऐं आज़ादी तहरीक जे नाले में दॿाए रखो। सही। बाक़ी रहियो पंजाब राजनपुर खां वठी अटक ताईं वञो, राति जो बि रस्ता खुलियल आहिनि, आम ज़िंदगी हले पई, खीर जूं नदियूं ऐं अचानक ऐं हर शइ वञे हितां पई। ॾिसो बुनियादी शिदत पसंदी हिते, अहमदी जे ख़िलाफ़ नफ़रत हिते, तालिबान जो बुनियादी नेटवर्क हिते, अच्छा ख़ुदि मज़हबी मुनाफ़रत जा जेके ॿिया मयार आहिनि, टेरर फंडिंग जा जेके वॾा वॾा केस उहे हिते, मलक साह खां वठी माना कहिड़ी ॻाल्हि आहे जेका हिते कान्हे का। मां हिकु तव्हांखे मिसाल ॾियणु थो चाहियां, हिकिड़ो असांजो साबिक़ IG हो, उन पोयनि 10-12 ॾींहं डॉन में कॉलम लिखियो, लश्कर जंगवी जे ज़माने में उन चयो त जंग शहर में तॾहिं ASP हूंदो, ऐं चयो उन दौर में चए असां शिया सुनी ॾहीं था जॾहिं थींदो आहे ॾहीं मरम वारो मामिलो, उन में जुलूस चई कंहिं जाइ ते आया पे ऐं पाण में गॾिजी विया ऐं सुननि को गड़बड़ कई, चई उन वक़्तु मां एज़ अ ASP वञी हिकिड़े माण्हू खे जेको लश्कर जंगी जो सरबराह हो उनखे ॿधो वञी, चईं त कुझु कलाक खां पोइ मूंखे DC SP ऐं कमिश्नर घुरायो, बाद में ख़बर पई त जनरल ज़िया उन में इंटरवीन कयो एज़ अ प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान, त हिन बंदे खे छॾियो। हीअ जेके शाकिर सवेर ॻाल्हि कई त हिन हीअ सॼी पैटर्न उहा सॼी पैटर्न पंजाब मां थी आहे, ऐं इहो बुनियादु हितां झंग मां पियो ऐं सॼे मुल्क खे हिकिड़ी झंग जहिड़ी बाहि में उन्हनि विधो। त इहो त अॻिते ॾिसो जेसि ताईं इहा पंजाब गवर्नमेंट न कंदी या फेडरल गवर्नमेंट न कंदी, फेडरल गवर्नमेंट पंजाब गवर्नमेंट परदो रखंदी, अॻिते इहा मुतालबो वधंदो त रूट आउट करिणो आहे एक्सट्रीमिज़म खे, टेररिज़म खे ऐं रेडिकलाइज़ेशन खे, त पंजाब मथां जुनू पवंदो। इहो जेको ड्रामेबाज़ी आहे ऐं जेको कॾहिं ऑरेंज लाइन, कॾहिं मेट्रो लाइन, कॾहिं ही लाइन, कॾहिं हू लाइन, ऐं हमेशह तव्हां ॿियनि फेडरेशन जे 3 यूनिट्स खे डिफेंसिव करे रखो ऐं तव्हां पंहिंजो पाण ते ॻाल्हि अचणु न ॾियो, इहो मामिलो हलंदो कोन। अल्टीमेटली इहो त मिलिट्री बि हथु विझंदी। तव्हां ॾिसो हिन APS खां पोइ लेट्स सी हाणे अॻियूं मिलिट्री कहिड़ो प्लान थी खणे, ऐं पाकिस्तान मिलिट्री बि फेज़ आउट। ॾिसो मिलिट्री वटि प्लान्स हूंदा आहिनि, प्लान A, प्लान B, प्लान A में त चलो हलिया विया 3 सूबनि जे अंदरि, प्लान B में अगरि रूट आउट करिणो आहे एक्सट्रीमिज़म खे, टेररिज़म खे, ऐं हिन नेशनल एक्शन प्लान खे ट्रूली नेशनल एक्शन प्लान बणाइणो आहे ऐं पाकिस्तान खे हिकिड़ो बैलेंस्ड ऐं हिकिड़ी बिल्कुलु प्रॉपर रियासत करणी आहे जंहिंजे अंदरि अमन अमान सां रही सघे, त पंजाब में हथु विझणो पवंदो ऐं पोइ शरीफ़नि में हथु पवंदो, ऐं पोइ जॾहिं शरीफ़नि में हथु पियो त पोइ तव्हां ॾिसंदो सॼी कहाणी खुली ईंदी त बुनियादु कंहिं विधो, उनखे पालियो कंहिं, तातियो कंहिं, वॾो कंहिं कयो, अॼु बि उनखे शेल्टर कयो पियो ॾिए ऐं वधीक शेल्टर पॉसिबल न हूंदो। सही, चलो टाइम ख़तम पियो थिए। शाकिर जेको पाण शुरू में ॻाल्हि कई रेंजर्स वारे मामले ते वफ़ाक़ ऐं सिंध में जेको झगड़ो आहे, चौधरी निसार हिकिड़ी एक्सट्रीम ते बीठल आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी वरी ॿी एक्सट्रीम थी आहे, साईं ख़ुशी शाह जो बयानु पाण क़ौमी असेंबली में ॿुधो, उन खां पोइ मौला बख्श चांडीअ जी प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे, निसार कोड़े ॻाल्हायो आहे, ख़ुदि साईं काइम अली शाह जवाबु ॾिनो आहे। तव्हां सम्झो था त इहो मामिलो किथे वञी दंग कंदो ऐं वधीक त नवाज़ शरीफ़ जेको अॼु पहुचे पियो इस्लामाबाद, उहो हिन मामले खे ठाहिण में कामयाबु थींदो? जेका हिन महिल ताईं था ॻाल्हि ॿोल थिए पई पीपल्स पार्टी जे माण्हुनि सां बि, हुकूमत वारनि सां बि, ॿिन्ही पासनि ॾांहुं इहो असांखे इंफॉर्मेशन मिले पई त मामिलो तइ थी वेंदो। ऐं मुंहिंजी ॻाल्हि थी 4-5 माण्हुनि सां पीपल्स पार्टी जे ज़िमेदारनि सां, उन्हनि इहो ई चयो आहे त PM जॾहिं कराची वियो हाणे गुज़िरियल भेरे, त PM CM खे चयो त मीटिंग कंदासीं 8 वॻे सुबुह जो। CM चयो PM खे चयो त मुंहिंजी क़ौमी असेंबली सिंध असेंबली जो इजलास आहे, शाम जो 8 वॻे मिलूं। मिलिट्री सेक्रेटरीअ खे वरी PM मैसेज ॾिनो CM जे लाइ, काइम अली शाह साहिब जे लाइ, त काइम अली शाह साहिब खे चयो त हाणे मां वञा थो मुल्क खां ॿाहिरि, मोटी अची मुलाक़ात कंदासीं। वरी PM ॿाहिरियों चाइना मां फ़ोन बि कयो ऐं हाणे अॼु पेशावर में गॾु ॿुधो आहे त साईं काइम अली शाह वापसि हलियो वियो आहे, पर इहो सुभाणे इम्कान आहे त सुभाणे ताईं मुलाक़ात थी वेंदी। ऐं PM सिंध हुकूमत असल में वज़ीर आला सिंध तइ इहो करणु थो चाहे त बाबा 18वीं तरमीम तहत सूबे खे जेके अख़्तियार ॾिना विया आहिनि, सूबे जा मामला आहिनि, तव्हां रेंजर्स, असां ऑपरेशन जी हिमायत कई, रेंजर्स खे अख़्तियार ॾिना, पर रेंजर्स जे अख़्तियार 18वीं तरमीम आइन तहत बणजनि कहिड़ा था, पहिरियों इहो तइ कयो असां सां, त तव्हां हीउ तइ कयो त बाबा हीउ 4 मामिलो उमेद आहे त मामिलो 1-2 ॾींहंनि में इहो तइ थी वेंदो, पर उहे मशरूत हूंदो ऐं क्लियर कंदा त अख़्तियार कहिड़ा हूंदा, रेंजर्स किन किन। मां हिकिड़ो नोट चवां, जेको मामिलो थियो मशरूत थियो, पर हीअ कहाणी घणो वक़्तु हलंदी कोन, हीअ आर्ज़ी फायर बंदी, जंग बंदी हूंदी, फायर बंदी हूंदी, अल्टीमेटली हीअ अदम तवाज़ुन थी वियो आहे सिंध हुकूमत रेंजर्स जो, अख़्तियारनि जी लड़ाई आहे, इहा अञा शदीद थींदी। तव्हांजी महिरबानी शाकिर, तव्हांजी महिरबानी। ऐं नाज़रीन, तव्हां असांजी महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदव इजाज़त। अल्लाह वाही।